बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमण, तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल सम्झो सम्झायो सां गॾु। जनाब, अॼु तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि त असांजो इहो कैम्पटेशिया जो टियों पार्ट आहे, थर्ड पार्ट आहे। इन में तव्हांखे आउं इंशाल्लाह सेखारींदुसि हिकिड़ो जेको असां स्क्रीन रिकॉर्डिंग कई हुई, उन में एडिटिंग कीअं करे सघूं था। मूं तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो त कैम्पटेशिया हिकिड़ो अहिड़ो एडिटिंग सॉफ्टवेयर आहे जेको तमामु ईज़ी ऐं बहितर आहे, पर उन खे जेकॾहिं तव्हां 2-3 एपिसोड में मुकमिल नथा करे सघो। मूं जेका कोशिशि कई आहे थोरी घणी एतिरी कोशिशि आहे जो तव्हां जेकॾहिं यूट्यूबर्स आहियो त पंहिंजो कमु यानी वीडियो एडिटिंग थोरी घणी करे सघो था ऐं सुठे नमूने करे सघो था। जनाब, हाणे जेको वीडियो एडिटिंग कंदुसि, जेको असां कयो हो, उन खे जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो था त तव्हां इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं मूंखे तमामु ख़ुशी थींदी। ऐं जनाब, इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसण सां तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। हाणे वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी रिक्वेस्ट उहा ई आहे, इस चैनल आहे सम्झो सम्झायो, उनखे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जो आइकॉन ईंदो उन खे बि क्लिक कयो। ऐं ईअं करण सां मुंहिंजा नोटिफिकेशन जेको नई अचण वारी वीडियो आहे उन जो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदो ऐं तव्हां उन खां जल्दी मुस्तफ़ीद थींदो। ऐं हीउ मुंहिंजो वीडियो जीअं ई तव्हां हलाईंदो त हीउ सब्सक्राइब जो बटन ईंदो, हिन खे जीअं ई क्लिक कंदो त हीउ सब्सक्राइब जी खिड़की खुलंदी, हिते क्लिक करे तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। इहो ॿियो तरीक़ो आहे। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। ऐं को कमेंट्स में सवाल आहे त उहो पुछी सघो था। ऐं जेकॾहिं को गिला ऐं शिकवा आहे या कोई वाडियो वारे में का शइ तव्हांखे चवणी आहे त उहा बि कमेंट्स में मूंखे ॿुधाए सघो था। अमेंडमेंट चाहियो था, का बहितरी चाहियो था या का ग़लती या कोताही ॾिसो था त उहा बि तव्हां एक्सप्लेन करे सघो था कमेंट्स में। ऐं जनाब, हाणे वीडियो शुरू कयूं था। त जनाब, हाणे वीडियो शुरू करण जे लाइ कैम्पटेशिया 8 खे ओपन कंदासीं। जनाब, इहो ओपन कयो, इहो मूं एक्सप्लेन तव्हांखे करे छॾियो। अॼु डायरेक्ट असीं वीडियो ते हलूं था। असां जेका स्क्रीन रिकॉर्डिंग कई हुई उन खे पहिरीं असीं इंपोर्ट कंदासीं। पर जनाब, जीअं आउं पंहिंजो वीडियोस ठाहींदो आहियां उहे तव्हांखे ठाहे ॾेखारियां थो, त उन जे लाइ सभिनी खां पहिरीं उहे फाइलूं जेके तव्हांखे हिन प्रोजेक्ट में यूज़ थींदियूं, पहिरीं उन खे इंपोर्ट कंदासीं जेके क्लिप में ईंदियूं। इंपोर्ट खे दॿायो, जीअं दॿाईंदो त हीउ तव्हां खां पुछंदो त तव्हां कहिड़ी फाइल खे इंपोर्ट करणु चाहियो था ऐं किथे रखियल आहे। त जनाब, मुंहिंजी फाइल डेस्कटॉप ते पई आहे, हीअ तव्हां ॾिसी सघो था। कैम्पटेशिया पार्ट 2 आहे। ही कैम्पटेशिया रिकॉर्डर, स्क्रीन रिकॉर्डिंग सां जेका असां रिकॉर्ड खे एक्सप्लेन कयो उन खे क्लिक कंदासीं त इहा फाइल हिते अची वई। उन सां गॾु आउं पंहिंजो जेको लोगो इस्तेमालु कंदो आहियां उन खे बि हिते आणींदुसि ऐं उहो जिते लोकेशन ते लिखियलु आहे उते हलंदासीं। ऐं जनाब, ही जनाब हिकिड़ो मुंहिंजे चैनल जो इंट्रो मूं ठाहियो आहे। इंट्रो सां मुराद जेको शुरू में पोर्शन अचे थो, तव्हां ॾिठो हूंदो, उन खे बि आउं हिते इंपोर्ट कंदुसि ऐं तव्हां ॾिसंदव थोरी देरि में ही बि अची वेंदो। थोरी देरि वेट कयो जनाब, इहे बि अची वियो आहे। हाणे जेका टी शइ आख़िर में आउं जेका शइ ॾींदो आहियां, जंहिंखे खणी ईअं चइजे आउट्रो चइबो आहे, जंहिंमें तव्हांजो शुक्रिया अदा कंदो आहियां, उन खे बि आउं हिते इंपोर्ट कंदुसि। ही जनाब जेको मुंहिंजो आउट्रो आहे इन खे बि इंपोर्ट कयां। हाणे ही फाइलूं अची वियूं आहिनि। हिकिड़ी ॿी आउं बैकग्राउंड में फाइल ॾींदो आहे जेका मीडिया फाइल आहे, उन खे बि आउं इंपोर्ट कंदुसि। ऐं जीअं मक़सदु टोटल जेके शयूं तव्हांखे एडिटिंग जे लाइ खपनि थियूं उन्हनि सभिनी फाइलनि खे इंपोर्ट कयो। ऐं आउं त तव्हांखे इहो सजेस्ट कंदुसि त उन खां पहिरीं तव्हां हिकिड़ो फोल्डर ठाहे उन ई नाले सां उन में इहे शयूं लिखी उन ई फोल्डर खे ई इंपोर्ट करे वठो। पर मूं ईअं कोन कयो आहे तव्हांखे सम्झाइण जे लाइ। जेकॾहिं अलॻि सेपरेट वे में किथे लिखियल आहिनि त उन्हनि खे बि तव्हां उतां करे सघो था। ऐं जेका लोकेशन आउं ॻोल्हियां पियो, आई एम सॉरी, ही जेके वीडियोज़ आहिनि हिन में ही हिकिड़ी ऑडियो फाइल आहे जेका मूं कई आहे।
ऐं हीअ ऑडियो फाइल जे बारे में तव्हांखे ॿुधायां त तव्हांखे जेकॾहिं यूट्यूबर्स आहियो स्पेशली तव्हांखे वॾो ख़्यालु रखणो पवंदो त का अहिड़ी शइ तव्हां पंहिंजे वीडियो में न विझो जेका अॻियां हली कॉपीराइट्स जो मसइलो करे। मक़सदु कॉपीराइट सां इहो मतिलबु आहे त तव्हां कंहिं ॿिए जी शइ खे इस्तेमालु नथा करे सघो उन जी इजाज़त खां सवाइ। जेकॾहिं ईअं कयो त यूट्यूब तव्हांखे कॉपीराइट में तव्हांजे चैनल खे बंदि बि करे सघे थो ऐं तव्हांखे पेनल्टी बि हणी सघे थो। ऐं जेकॾहिं तव्हां यूट्यूबर्स आहियो इन ॻाल्हि खे ॼाणींदा हूंदव, बहरहाल मुंहिंजो मतिलबु हो तव्हांखे सम्झाइण। हाणे जनाब ही जेके टोटल फाइलूं आहिनि जेके मूंखे खपियूं पियो वीडियो एडिटिंग जे लाइ, मूं हिते मूव करे छॾियूं आहिनि। हाणे हलूं था हिननि खे टाइम लाइन में आणण। टाइम लाइन में आणण जे लाइ फाइल ते राइट क्लिक कयो ऐं ॾिसी सघो था ही जेके शयूं आहिनि इनखे डायरेक्ट प्रीव्यू ॾिसणु चाहियो था तॾहिं बि ॾिसी सघो था, रिमूव करणु चाहियो था तॾहिं बि करे सघो था, अपडेट मीडिया करणु चाहियो था, हिन जी प्रॉपर्टीज़ ॾिसणु चाहियो था उहो बि ॾिसी सघो था। पर फ़िलहाल आऊं एड टू टाइम लाइन। हाणे जीअं ई एड कयो ही ॾिसो टाइम लाइन में अची वई आहे। हाणे तव्हांखे हितां जीअं टाइम लाइन में ईंदी पंहिंजो प्रीव्यू हिते अची वेंदो ऐं हिन जी साइज़ खे या घटि वधि तव्हीं तव्हां करे सघो था। ऐं हितां खां तव्हांखे ॿुधायां त हिन खे साइज़ खे जेको क्वालिटी आहे उन हिसाब सां तव्हां करे सघो था। हाणे ही जेका आहे HD क्वालिटी आहे जंहिंमें घटि साइज़ ॾेखारे पियो ऐं सॉरी हिन में फुल साइज़ ॾेखारे पियो, हिन में घटि ॾेखारे पियो, त ही इन खे ई रहण ॾींदासीं ऐं असां ओके कंदासीं। ऐं ही हिन जी साइज़ आहे। जेकॾहिं थोरी इम्प्रूव करणु चाहियो था त तव्हां हितां हिन खे ॾिसी सघो था, डॉट्स जेके आहिनि हिननि खे हितां झले इम्प्रूव करे सघो था, पर ही सही आहे इन लोकेशन में। हाणे जेकॾहिं प्ले करणु ॾिसणु चाहियो त प्ले बि करे सघो था हिन खे। इहो मुंहिंजो इंट्रो आहे चैनल जो जेको तव्हां हर वीडियो में मुंहिंजे में ॾिसंदा आहियो। जनाब ही इंट्रो अचण खां पोइ हाणे असां जेका असांजी सेकेंड फाइल आहे हाणे उन जा ॿ तरीक़ा आहिनि। टाइम लाइन में ही जेका लाइन ॾिसो पिया ही जेका मूव करे पई इन खे जिते रखंदव ऐं उते जेकॾहिं उन फाइल खे मूव कंदव त उहा फाइल उते ई अची वेंदी। ॾिसी सघो था हाणे मूं हिते रखी हिन खे एक्सपोर्ट कयो त उते ई अची वई। हाणे हिन खे भले तव्हीं मथे करे सघो था। हाणे ही जेका असां रिकॉर्डिंग फाइल हुई उहा अची वई आहे। हाणे हिन खे तव्हां प्ले करे बि ॾिसी सघो था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, जनाब मां आहियां इंसाफ अली। हाणे जनाब ही तव्हां जॾहिं हलाईंदव ही आख़िरी जेके ॿ फाइलूं आहिनि इहो असां आख़िर में एड कंदासीं जीअं असीं हिन खे एडिट करे वठूं उन खां पोइ। त जनाब हाणे हिन में तव्हां साउंड जी क्वालिटी ॾिठी त साउंड तमामु घटि आहे त उन जे लाइ ऑडियो जो जेको बटण आहे हिन खे क्लिक कयो ऐं तव्हां ॾिसंदव त जीअं ई क्लिक कंदव त जेके ऑडियो फाइल आहिनि उहे इम्प्रूव थींदियूं। हाणे जी वॉइस जेकॾहिं तव्हांखे इम्प्रूव करणी आहे त हिन खे झले हितां खां मथे करियो ऐं हाणे तव्हां हलाए ॾिसो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल सम्झो सम्झायो सां गॾु। जनाब अॼोके एपिसोड में आऊं तव्हांखे इहो सम्झाइण जी कोशिशि कंदुसि त घणनि माण्हुनि खे इहा ख़बर कोन्हे त इहो साईं तव्हां जेको आहे हिन सां आवाज़ जेको आहे इम्प्रूव करे सघो था ऐं अञा बि इन खे जेकॾहिं वधीक इम्प्रूव करिणो आहे त इन खे सिलेक्ट कंदो। सिलेक्ट करण खां पोइ हितां बि तव्हां वॉल्यूम डाउन ऐं वॉल्यूम अप करे सघो था। सपोज अञा थोरो अप कयूं था लैपटॉप जी या डेस्कटॉप कंप्यूटर जी। हिन खे वीडियो खे त सॼो ॾिसणो पवंदो, हिन में काफ़ी टाइम ध्यानु थींदो त आउं हिन खे मुख़्तलिफ़ नमूने सां ॾिसां थो। जिते मूंखे मुख़्तलिफ़ शयूं आणियूं आहिनि उन जे बारे में ॾिसंदा। वरी एडिट कीअं कंदो आहियां ऐं उन जे लाइ कहिड़ो सॉफ्टवेयर इस्तेमालु कंदो आहियां। जनाब खे ॿुधायां जेकॾहिं इन टाइम लाइन खे नंढो वॾो करणु चाहियो था, ज़ूम ऐं ज़ूम आउट करणु चाहियो था त ही जेको ॾिसो पिया इन खे घटि करे सघो था। हाणे इन जी साइज़ घटिजी वेंदी जीअं तव्हां ॾिसो सघो था। हिन जी टाइम लाइन टाइम हिन जो घटि कोन थींदो, साइज़ हिन जी घटि थी वेंदी। हिकिड़े ई पेज ते तव्हां हिन खे ॾिसी सघो था। मूं थोरी घटाई आहे। हाणे हिन खे तव्हां जिते एडिट करणु चाहियो था उतां खां हिन लाइन कोन्हे हलाईंदो। तमामु आसान तरीक़ो आहे। साईं चैनल में जॾहिं तव्हीं वेंदव साइन इन। हाणे ही जेको पार्ट आहे जेको मूंखे लॻे थो त इज़ाफ़ी आहे त ही रेड हिन खे थोरो झले तव्हां हितां खां ऐं ही रेड वारे खे थोरो यूज़ कयो ऐं हिन खे जॾहिं हलाईंदो शुरू करण खां पहिरीं हाणे ही पार्ट त सही आहे ऐं हिन खे हितां जेको चैनल में वञण वारी ॻाल्हि हुई यूट्यूब खोले हाणे खोलण में थोरो टाइम वठे पियो त इहो जेको शइ आहे अनवांटेड शइ आहे चैनल में जॾहिं
हाणे सपोज कयो फ़िलहाल आउं तव्हांखे सम्झाइण जे लाइ थोरो इहो ॿुधाईंदो हलां त ही अनवांटेड आहे। आउं सम्झाईं थो त हिकिड़ो मिसाल जी ॻाल्हि आहे त आउं सम्झां थो त ही एरिया मूंखे न खपे, त उन जे लाइ तव्हांखे छा करिणो पवंदो। पहिरीं त सिलेक्शन में मूं तव्हांखे ॿुधायो त ही जेका टाइम लाइन जी पटी हले पई, हिन जा ॿ आहिनि, हिकिड़ो ग्रीन कलर जो, हिकिड़ो रेड कलर जो आहे। ग्रीन कलर ऐं रेड कलर जे माना ईअं सम्झो तव्हां हीअ इन पॉइंट आहे, हीअ आउट पॉइंट आहे। हाणे हिन जे विच जे एरिया खे ख़तमु करण जे लाइ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। हाणे हिन में ही जेका कैंची ॾिसो पिया, इन खे चइबो आहे कट। कट जे ऑप्शन खे जेकॾहिं क्लिक कंदव त ही पार्ट तव्हांजो अनवांटेड पार्ट कटिजी वियो। हाणे ही तव्हां कटे छॾियो। हाणे तव्हां हिन खे वीडियो खे अॻियां हलाए सघो था। वीडियो जी तरफ़ वीडियो में हाणे ॾिसो था वीडियो हले पियो ऐं हू पार्ट जेको हो जंहिंखे तव्हां अनवांटेड सम्झो था उन खे कट करे सघो था। हाणे जेकॾहिं तव्हां ॿीहर सम्झो था त उनखे आणणो आहे त उन जे लाइ तव्हां ॾिसो था अंडू जो ऑप्शन आहे, इन खे क्लिक कयो त वरी उहो जेको पार्ट आहे अची वेंदो। ऐं आउं फ़िलहाल तव्हांखे सम्झाइण जे लाइ करियां पियो। ऐं ही अंडू आहे, ही रीडू आहे, ऐं इन खां पोइ कट जो ऑप्शन आहे, ही स्प्लिट करण जो। हाणे स्प्लिट करण सां छा मुराद आहे? स्प्लिट करण सां मुराद इहा आहे, जीअं सपोज हाणे तव्हां हिते हिन खे कट करणु चाहियो था, कट करे ऐं ॿ पोर्शन में आणणु चाहियो था, त उन जे लाइ तव्हांखे ही बटन क्लिक करणो पवंदो। क्लिक करण सां तव्हां ॾिसी सघो था ही ॿ पार्ट थी विया आहिनि। हाणे जंहिं फाइल खे तव्हां सिलेक्ट कंदो उन खे उहो कट कंदो। हाणे सपोज कयो हिन खे पाण अंडू फ़िलहाल त करे था छॾियूं, छो त फ़िलहाल ईअं कोन। हाणे जेकॾहिं सपोज ॾिसो सिलेक्ट ऑडियो वारी फाइल आहे, हाणे तॾहिं हुनखे किट पियो करे। हाणे जेकॾहिं वीडियो वारी खे तव्हां सिलेक्ट करियो ऐं हाणे जेकॾहिं स्प्लिट कंदव त हीअ ॾिसो ॿिनि हिसनि में विराइजी वई आहे। हाणे हिनखे तव्हां अॻियां पोयां करे सघो था ऐं जिते बि मूव करणु चाहियो करे सघो था। पर फ़िलहाल आउं इहो तव्हांखे सम्झाइणु चाहियां थो। उन खां पोइ ही जेको ऑप्शन आहे कॉपी जो आहे। हाणे जेकॾहिं हिन पार्ट खे तव्हां कॉपी करे ॿी कंहिं जॻह ते पेस्ट करणु चाहियो था त सिलेक्ट करे कॉपी जे बटन खे दॿाईंदो ऐं ॾिसी सघो था। हीअ ॾिसो कॉपी जे बटन खे दॿायो, ही कॉपी थी वियो। हाणे तव्हां किथे बि सपोज कयो आउं हिते पेस्ट थो कयां, ही ॾिसंदो ही पेस्ट थी वियो आहे। हाणे हिन खे तव्हां पोयां वठी वञी हिते एडिट करे सघो था। इहो कॉपी जो ऑप्शन आहे। उन खां पोइ पेस्ट जेकॾहिं करणु चाहियो था त हितां करे सघो था, न त हिन ते तव्हां हिते रखी हिते बि कट, कॉपी, पेस्ट, डिलीट, इंसर्ट ट्रैक, अबाउ, रिमूव ट्रैक, रिमूव ऑल एंट्रीज, इहो तव्हां करे सघो था। इन सां मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। कट करे सघो था, कॉपी करे सघो था, पेस्ट करे सघो था, डिलीट करे सघो था, इंसर्ट ट्रैक करे सघो था, अबाउ, हीअ ॾिसी सघो था चोथों ट्रैक अची वियो आहे। ईअं तव्हां काफ़ी शयूं हिन में एड करे सघो था। ऐं जेकॾहिं रिमूव करिणो आहे ट्रैक खे त उहो बि करे सघो था। ऐं उन खां पोइ जेकॾहिं MP3 जेके ट्रैक आहिनि उन्हनि खे बि ख़तमु करे सघो था, टर्न ऑफ ट्रैक करे सघो था, इहे शयूं करे सघो था। हाणे सपोज कयो ऐं हिन खे फ़िलहाल अंडू कंदुसि, छो त हीउ प्रोजेक्ट मूंखे अञा तव्हांजे लाइ ठाहिणो आहे ऐं अपलोड बि करिणो आहे, त हिननि खे फ़िलहाल आउं अंडू कयां थो। ऐं जनाब हाणे सपोज कयो ऐं तव्हांखे हिकिड़ी शइ ॿी ॾेखारणु चाहियां थो। तव्हां हिन में कंहिं पार्ट खे जेको आहे ज़ूम करणु चाहियो था त कीअं कंदव? उन जे लाइ ही हिकिड़ो आहे, तव्हां ॾिसी सघो था ही ज़ूम खे करे। हाणे ही तव्हांखे ज़ूम प्रीव्यू ॾेखारे पियो। हाणे जेतिरो तव्हांखे पार्ट ज़ूम करिणो आहे उनखे ही कंदव त हू प्रीव्यू हिन वीडियो में ओतिरो ॾेखारींदो। हाणे जीअं ही ॾिसो तव्हांखे आउं ॾेखारियां थो। हाणे सपोज ही वीडियो हले पियो। हाणे जीअं ई तव्हां ज़ूम वारो जिते हयो आहे उते ही गुडी जोड़ो निशान अची वेंदो ऐं उहो जीअं ई स्टार्ट थींदो ऐं तव्हां ॾिसी सघो था ही ज़ूम थींदो। हाणे जनाब आउं हिन ट्यूटोरियल खे ॿिनि पार्ट्स में डिस्ट्रीब्यूट कयां थो। हिकिड़े में तव्हांखे स्क्रीन ही ॾिसी सघो था ज़ूम थींदो। हाणे हिन जी जेकॾहिं तव्हां थोरो वधे, हाणे इहो हिते ई ज़ूम रहंदो। जेकॾहिं तव्हां हिन खे वधाइणु चाहियो था त वधाए बि सघो था। हाणे सपोज कयो हिन खे थोरो आउं वधायां थो। हाणे सपोज कयो ही हले थो, ही आस्ते आस्ते टाइमिंग हिन जी वधी वेंदी, आस्ते आस्ते मूव थींदो, ही आस्ते आस्ते ज़ूम थींदो। ऐं सपोज कयो हाणे ही ज़ूम जेको तव्हां आहे हुनखे हाणे ही त ज़ूम थी वियो। हाणे जेकॾहिं हिनखे हटाइणो आहे त उन जो तरीक़ो वरी ईअं थींदो जो तव्हांखे वरी ज़ूम में वञिणो पवंदो। ज़ूम में वञी ही जेका विंडो आहे हिनखे ही डॉट्स जेके आहिनि इन्हनि खे झले थोरो ही वेकरो कंदव ऐं जीअं फुल स्क्रीन अचे त हाणे तव्हांजो ॿियो ज़ूम शुरू थी वियो। हिन में हाणे तव्हांजी फुल स्क्रीन ईंदी, ही ॾिसी सघो था फुल स्क्रीन ईंदी। हाणे जेको हलंदो पियो वीडियो अॻियां जेको हलंदो उहो फुल स्क्रीन में हिन तरह जो व्यू ईंदो
अञा बि इनखे घटि वधि तव्हां करे सघो था। इन में ईअं तव्हां ज़ूम आउट कॉल आउट ॾेई सघो था। को एरियो अगरि तव्हांखे ज़ूम करणो आहे त तव्हां एडिट करे उनखे ज़ूम करे सघो था। ऐं हिन ई ज़ूम खे जेकॾहिं तव्हां ख़तमु करणु चाहियो था त इन जे मथे रखी कट कॉपी डिलीट जो ऑप्शन आहे। इनखे तव्हां डिलीट फ़िलहाल आउं डिलीट कयां थो छो त हींअर इन जी ज़रूरत कोन्हे। इहो मूंखे तव्हांखे सम्झाइणो हो त ईअं ज़ूम आउट करे सघो था। हाणे कंहिं शइ खे हाईलाइट करणु चाहियो था, सपोज़ आउं इन्हनि बटणनि मां कंहिंखे हाईलाइट करणु चाहियां थो त उन जे लाइ हिकिड़ो ऑप्शन आहे कॉल आउट्स जो। जितां तव्हां करणु चाहियो था त कॉल आउट्स में वञो। हाणे हिन में मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, तव्हां ही ॾिसी सघो था। जेकॾहिं एरो ॾियणु चाहियो था त एरो खे क्लिक कयो, एरो अची वियो, इन जी साइज़ खे नंढो वॾो करे सघो था ऐं हिन खे हेठि खणी अचो ऐं का बि शइ खे जेकॾहिं हाईलाइट करणो आहे त करे सघो था। इहे कई ऑप्शन आहिनि ऐं इन खे ख़तमु बि करे सघो था। हीअ ॾिसी सघो था, इन जी टाइमिंग वधाए सघो था। हाणे जेतिरी टाइम ताईं हूंदो त ओतिरी टाइम ताईं हीअ एरो ॾेखारींदो। ऐं सपोज़ कयो तव्हां आउं इनखे क्लिक कयां थो, सॉरी डिलीट कयां थो। ऐं ईअं ई हिन में घणा ऑप्शन आहिनि। सपोज़ कयो हाणे तव्हां कंहिंखे दाइरो ॾियणु चाहियो था, हीअ जेको राइटिंग एरो ॾियणु चाहियो था या रेड ॾियणु चाहियो था। सपोज़ हिनखे आउं सिलेक्ट कयां थो। हीअ बॉर्डर कलर मूं हितां ब्लू ॾिनो आहे, ड्रा टाइम बि तव्हां हितां ॾेई सघो था, न त हुनखे हितां बि एक्सटेंड करे। हाणे हीअ अची वियो। हाणे हीअ एरियो तव्हां ॾिसी सघो था, हीअ तव्हांखे ॾेखारे पियो। हाणे हिनखे तव्हां जिते मूव करणु चाहियो करियो। सपोज़ आउं हिन बटणनि खे सॉरी इन टाइम खे थोड़ो एक्सप्लेन करणु चाहियां थो, इहो मुंहिंजे टॉपिक में आहे। त हाणे तव्हां ॾिसी सघो था हिन जी टाइमिंग खे थोरो आउं एक्सटेंड कयां थो ऐं हाणे तव्हां प्ले करे ॾिसो त हीअ ॾिसो दायरो हीअ आहे कॉल आउट जो कमु। कॉल आउट्स में मुख़्तलिफ़ ऑप्शन आहिनि जेके तव्हां यूज़ करे उनजी टाइमिंग खे घटि वधि करे तव्हां इस्तेमालु करे सघो था। जिते चाहियो था तव्हां उनखे लिखी सघो था ऐं जेतिरे टाइम लाइ चाहियो था इहो इस्तेमालु करे सघो था। त जनाब ही हो कॉल आउट जो जेको मूं तव्हांखे ॿुधाइण पियो चाहियो। हाणे जेकॾहिं तव्हां ट्रांज़ेक्शन ॾियणु चाहियो था त उहा कीअं ॾींदो। हाणे सपोज़ कयो सॉरी आउं ही कॉल आउट्स खे डिलीट कयां थो, मूंखे हिते ज़रूरत कोन्हे, सिर्फ़ु सम्झां। ट्रांज़ेक्शन में वञो। ट्रांज़ेक्शन में जेकॾहिं तव्हां हिते ॾियणु चाहियो था हाणे ट्रांज़ेक्शन ॾियणु चाहियो था त ॾेई सघो त स्टॉप थी वेंदो। टाइम आउट पंहिंजो सॉरी ट्रांज़ेक्शन ॾियण जे लाइ तव्हांखे वीडियो खे कट करणो पवंदो ऐं कट करे बि ॾेई सघो था, न त ही शुरू में ॾींदो। हाणे सपोज़ कयो हाणे ॾिसो ही प्ले था कयूं जेको इंट्रो आहे ऐं हितां खां ॾिसी सघो था टाइम आउट ॾींदो। हाणे ॾिसो ही जेके मुख़्तलिफ़ टाइम आउट ही जेके ट्रांज़ेक्शन आहिनि उहो ॾेई सघे। हाणे इनमें मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ट्रांज़ेक्शन आहे जेको ॾिसो फेड थ्रो बैक आहे, ही ट्रांज़ेक्शन आहे, सर्किल स्केच आहे, को बि क़िस्म जी तव्हां ट्रांज़ेक्शन ॾेई सघो था। सपोज़ कयो आउं हिते हिनखे स्प्लिट कयां थो, स्प्लिट करण खां पोइ हिते आउं ट्रांज़ेक्शन ॾियणु चाहियां थो, हिन मां का बि सिलेक्ट करे सघो था। रैंडम बार्स खे सिलेक्ट करे हिनखे खणी ईंदो, ही ट्रांज़ेक्शन हिते अची वई। हाणे हिनखे जेकॾहिं तव्हां हलाईंदो त ही ट्रांज़ेक्शन। अस्सलाम वालेकुम जनाब, मां इंसाफ अली मोहम्मद तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल सम्झो सम्झायो सां गॾु जनाब अॼोके एपिसोड में हाणे हिते तव्हां ट्रांज़ेक्शन ॾेई सघो था। जीअं ट्रांज़ेक्शन जी साइज़ आहे थोरी घटाए छॾियो ऐं हिन वीडियो खे हिन सां कयो ऐं हाणे प्ले कंदो त घणनि माण्हुनि खे ख़बर कोन्हे, हिनखे हितां ॾियो। हाणे ॾिसो पिया ट्रांज़ेक्शन अची वई। हाणे इहे ट्रांज़ेक्शनूं कई क़िस्म जूं आहिनि जेके तव्हां ॾेई सघो था। ऐं हिनखे सपोज़ हितां डिलीट करे ऐं ही ॾियणु चाहियां थो, हिनखे खणी हिते जेकॾहिं आउं रखंदुसि त हीअ ट्रांज़ेक्शन हिते अची वेंदी। सपोज़ कयो हिनखे खणी थो अचां ऐं हिते रखां थो, सॉरी ट्रांज़ेक्शन अची वई आहे। हाणे हिन जो टाइमिंग थोरी घटि आहे, हिनखे थोरो एक्सटेंड करे सघो था। हाणे तव्हां ॾिसी सघो था ही ट्रांज़ेक्शन ॾेखारींदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ। अञा बि तव्हां ॿियो को ॾियणु चाहियो त हिन में काफ़ी क़िस्म जूं जेके आहिनि ट्रांज़ेक्शन्स आहिनि जेके तव्हां ॾियो ऐं ॾेई सघो था ऐं उन खे पोइ इस्तेमालु बि करे सघो था। सपोज़ कयो हीअ ट्रांज़ेक्शन आहे, जेकॾहिं तव्हां ॾियणु चाहियो था त हीअ अची वई। हिनखे थोरो एक्सटेंड कयो, हाणे ॾिसी सघो था, प्ले कयो
ॾिठो तव्हां हिकिड़े मिनट जे लाइ हिन जेको झपक कयो उहो इहा ई ट्रांज़ेक्शन हुई जेका उन ॾिनी हुई। हिन ट्रांज़ेक्शन जे टाइमिंग खे तव्हां वधाए सघो था। हाणे उन जे लाइ तव्हां थोरो हिनखे ज़ूम कयो, सम्झायो सां गॾु सॉरी जनाब ज़ूम करे ऐं हिन जी टाइमिंग तव्हां वधाए सघो था त ईअं तव्हां ट्रांज़ेक्शन ॾेई सघो था। ऐं ट्रांज़ेक्शन में काफ़ी शयूं मौजूदु आहिनि जेके तव्हां हिते पंहिंजे वीडियो खे ॾेई सघो था। ऐं ॿियूं बि कई शयूं कल्टस ज़ूम इन तव्हांखे ॿुधायो, ऑडियो इफेक्ट में ॿुधाए छॾियो ऐं टाइम लाइन जो यूज़ ॿुधायो। हाणे जेकॾहिं सपोज़ कयो हाणे हलूं था ही क्लिपिन में हलूं था, ॿियूं शयूं जेके पाण खे एड करणियूं आहिनि, जीअं ऑडियो ऐं बैकग्राउंड में एड करणु चाहियां थो त उहो जितां मूंखे करणो आहे मूं तव्हांखे ॿुधायो उन में ही प्ले लाइन जेका आहे इन खे आउं उते वठी वेंदुसि जितां मूंखे एड करणो आहे। सपोज़ ऐं हितां खां ॾियणु चाहियां थो त हिनखे एड फ्रेम लाइन में ॾिसी सघो त थी वियो। हाणे जेकॾहिं तव्हां हलाईंदो तव्हां ॾिसी सघो था म्यूज़िक ॿुधण में अचे पियो छो त हिन जो साउंड वधीक आहे। हाणे हिन खे घटि करण लाइ ऑडियो खे क्लिक कयो ऐं हिन जी जेका पटी आहे हितां तव्हां घटि कराए हिन जे आवाज़ खे घटि करे सघो था ऐं हिन खे मथे वधाए सघो था। हाणे सपोज़ हिन खे वधाए छॾियो हुनखे घटि कयो आहे त तव्हां ॾिसो था बैकग्राउंड में म्यूज़िक ईअं तव्हां हिन खे एड करे सघो था। ऐं आख़िर में जेको मुंहिंजो आउटरो आउं एड करणु चाहियां थो उन जे लाइ बि मूं तव्हांखे ॿुधायो त पाण हिन खे थोरो ज़ूम करे था वठूं। हाणे आउटरो जेको आहे मूंखे अञा बि थोरो ज़ूम कयूं था, हिते ॾियणो आहे। हिते ॾियण जे लाइ हाणे आउं इन टाइम लाइन वारी जेका लाइन आहे इन खे सपोज़ हिते थो वठी वञा ऐं हिते मूंखे ॾियणो आहे क्लिपिन में वञी ही जेको मुंहिंजो एंडिंग आहे इन खे एड टू टाइम लाइन कंदुसि ही अची वियो आहे। हाणे तव्हां ॾिसी सघो था हिन जी साइज़ थोरी घटि आहे, हिन खे वधाए बि सघो था, पर जेका हिन जी टाइमिंग आहे 10-15 सेकेंड जो हूंदो उन जे हिसाब सां। हाणे तव्हां ॾिसी सघो था हीउ ऑडियो जेको आहे ही वधी वियो आहे। हाणे हिन खे कीअं ट्रिम कजे, ट्रिम करण जे लाइ हिन खे सिलेक्ट कयो। सिलेक्ट करण खां पोइ तव्हां मूं तव्हांखे ॿुधायो ही स्प्लिट कयो। हाणे ॿ तरीक़ा आहिनि, जेकॾहिं कट कंदव त राइट साइड कोन थींदो, हिन खे स्प्लिट कयो। स्प्लिट करण सां ही ॿ पार्ट्स में थी वियो आहे। हाणे हिन खे तव्हां हितां क्लिक करे डिलीट करे सघो था, डिलीट थी वियो। हाणे जेतिरो अनवांटेड पोर्शन उहो डिलीट थी वियो। हाणे ही जेको बैकग्राउंड म्यूज़िक आहे उहो तव्हां ॾिसी सघो था शॉर्ट आहे, पाण खे फुल खपे त उन जे लाइ मूं तव्हांखे ऑप्शन ॿुधायो त बैकग्राउंड म्यूज़िक खे सिलेक्ट कयो ऐं हिन खे राइट क्लिक करण सां हितां कॉपी करे सघो था, या हितां बि कॉपी जो बटन आहे इहो कॉपी करे हिते तव्हां हिन खे पेस्ट कयो। ही पेस्ट थी वियो, पोयां थी वियो आहे, पर तव्हां हिन खे हिते मिलाए सघो था। हाणे हिन जी हिकिड़ी कॉपी आहे, अञा बि तव्हां जेकॾहिं हिन खे पेस्ट कंदो पेस्ट छो त अञा बि थोरो ई खपे त हिन खे तव्हां ॿीहर पेस्ट कयो, पेस्ट करे हिन सां मिलाए छॾियो। हाणे ही अनवांटेड जेको एरिया आहे हिन खे ख़तमु करणो आहे त वरी हिन खे स्प्लिट कंदासीं। स्प्लिट करण खां पोइ हिन खे डिलीट करे छॾींदासीं। हाणे तव्हांजो इहो वीडियो तयारु आहे जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो था। ही तव्हांजो वीडियो तयारु आहे। हाणे हिन खे रेंडर कीअं कंदासीं, रेंडर करण जे लाइ तव्हांखे प्रोड्यूस एंड शेयर वारो जेको बटन आहे हिन खे क्लिक कंदो त ही तव्हां खां फॉर्मेट पुछे पियो कहिड़े फॉर्मेट में तव्हां हिन खे सेव करणु चाहियो था। ऐं तव्हांखे इहो सजेस्ट कंदुसि त तव्हां पंहिंजे सिस्टम जे मुताबिक़ हिन खे सेव कयो, छो त सिस्टम मुख़्तलिफ़ क़िस्म जा हूंदा आहिनि जेके तमामु हाई HD खे सपोर्ट कंदा आहिनि, के कोन कंदा आहिनि। पर सुठी क्वालिटी में घटि सिस्टम जे लाइ ऐं हिन खे प्रिफर कयां थो क्लियर अप टू 480 पिक्सल खे। ऐं हिन खे सिलेक्ट कंदुसि ऐं नेक्स्ट जे बटन खे दबाईंदुसि। हाणे हिते तव्हां खां हिन जो टाइटल पुछे पियो, टाइटल ॾींदव ऐं उहा लोकेशन ॾींदो जिते ही सेव करे ऐं उहो लोकेशन ॾेई ऐं फिनिश कंदो त ही रेंडर करणु शुरू करे छॾो, रेंडर कंदो। ऐं हींअर फ़िलहालु हिन खे रेंडर कोन थो करणु चाहियां छो त अञा मूंखे हिन में अमेंडमेंट्स करणियूं आहिनि ऐं काफ़ी शयूं एड करणियूं आहिनि। ऐं जनाब इहो हो जेको मुंहिंजो मक़सदु तव्हांखे सम्झाइणु। ऐं जनाब मूं थोरी घणी कोशिशि कई आहे। ही वास्ट वॾो सॉफ्टवेयर आहे, इन खे एतिरे 3 पार्ट्स में त एक्सप्लेन नथो करे सघिजे, पर मूं थोरो घणो एक्सप्लेन कयो आहे जीअं तव्हां पंहिंजो कमु कढी सघो। जे यूट्यूबर्स आहियो, नया यूट्यूबर्स आहियो त तव्हां पंहिंजे वीडियोज़ खे स्क्रीन रिकॉर्ड बि करे सघो ऐं इन सॉफ्टवेयर खे यूज़ बि करे सघो। त जनाब अॼोको मुंहिंजो टॉपिक आउं हिते ई ख़तमु कंदुसि। त अॼोको मुंहिंजो मक़सदु हो कैम्टेशिया
या 8 खे ऐं तव्हांखे सम्झायां जेको थोरो घणो मूंखे आयो थियो मूं तव्हांखे सम्झायो। उमेद आहे तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। ऐं इन सां गॾु आउं वीडियो ख़तमु कंदुसि, पर ख़तमु करण खां पहिरीं मुंहिंजो चैनल आहे सम्झो सम्झायो, मुंहिंजो छा तव्हां सभिनी जो चैनल आहे, सिंधी चैनल आहे। सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो, बेल जो आइकॉन ईंदो उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां हर मुंहिंजी अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी मुस्तफ़ीद थी सघंदो। ऐं हीअ जेको मुंहिंजो वीडियोज़ हलाईंदो उन में सब्सक्राइब जो जेको बटन आहे इन खे क्लिक करे बि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ऐं ईअं तव्हांखे करणु खपे, छाकाणि जो आउं डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहियां ऐं आणींदो रहंदुसि। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि ऐं जेको न को सवाल आहे त उहो बि मूंखां पुछी सघो था। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां। अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह।